प्यारा सिंधवासियों, साथियों, भेनरियों, जिए सिंधु देश, जिए साईं जीम से। अॼु 17 जनवरी 2025 ते मां रहबर सिंध साईं जीम सैद जे जनम ॾींहं जे मौक़े ते समूरी सिंध समेत दुनिया जे कुंड कुर्स में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे साईं जीम सैद जी 101वीं सालगिरह जे मौक़े ते जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां मुबारकबाद पेश कयां थो। हिन सां गॾु 2025 जे नए साल जी बि मुबारकबाद ॾियां थो ऐं जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जे उन्हनि कारकुननि, अदिन, माउनि, भेनरनि खे बि मुबारकबाद ॾियां थो ऐं जस ॾियां थो जेके 2021 खां वठी 2025 ताईं हिन क़ौमी सफ़र में, क़ौमी काफ़िले में असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए गॾु हली रहिया आहिनि ऐं जेके आहिनि रियासती सख़्तियुनि, तशद्दुद, जबरी गुमशुदगियुनि, शहादतुनि खां पोइ बि हिन क़ौमी काफ़िले में रवां दवां आहिनि ऐं हिन क़ौमी सफ़र में जीए सिंध फ्रीडम मूवमेंट में अॻु खां अॻु भरा बि आहिनि ऐं पार्टी खे सियासी इनक़लाबी तौरु समूरी सिंध में ऐं समूरी दुनिया में फैलाइनि बि पिया। मां उन्हनि खे जस बि ॾियां थो ऐं मुबारकबाद पेश कयां थो। दोस्तो, जीअं त साईं जीएम सैद जी सालगिरह हुजे या वरसी हुजे त रियासत तरफ़ां हर साल रुकावटूं विधियूं वेंदियूं आहिनि। 144 कलम लागू कयो वेंदो आहे ऐं गिरफ़्तारियूं कयूं वेंदियूं आहिनि, गुमशुदगियूं कयूं वेंदियूं आहिनि, टार्चर सेलनि जा क़ौमी कारकुननि खे मुंहं ॾिसणा पवंदा आहिनि। इन्हनि रुकावटुनि, सख़्तियुनि ऐं 144 जे कलम लागू हुजण बावजूदु रियासती जबर, रियासती ॾाढ, रियासती ॾहकाव ऐं सख़्तियुनि खे टोड़े हर साल जीअं हिन साल बि फ़िक्रे जीएम सैद ते हलंदड़ जीएमएस्ट सिंधी क़ौम, अदियूं, माइरियूं, भेनरियूं रियासती रुकावटुनि खे टोड़े हिन साल बि सन पहुता आहिनि। दोस्तो, मुख़्तलिफ़ जायुनि ते हूअं त समूरी क़ौमी तहरीक जी अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते, उहो कराची हुजे, काठोड़ पुल हुजे, जामशोरो हुजे, ॿियनि मुख़्तलिफ़ जायुनि ते क़ौमी काफ़िलनि खे रोके उन्हनि जूं तलाशियूं वठणु, अमड़ियुनि माइरनि जूं तज़लील करणु जेको आहे अॼु बि कयूं वयूं आहिनि। जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जूं गाॾियुनि जो काफ़िलो काठोड़ पुल ते, आमरी पुल ते, सेवण में सन जे इंटर थियण वक़्तु बि रोके तलाशियूं वठी उन्हनि खे धमकायो वियो आहे, शनाख़्ती कार्ड ॾिठा विया आहिनि ऐं गाॾियुनि जूं तलाशियूं वरितियूं वयूं आहिनि। इन बावजूदु बि क़ौमी कारकुन अॼु जेके सन पहुता आहिनि जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जा, उहे कारकुन, अदियूं, माइरियूं, भेनरियूं सन पहुतियूं जंहिंखे आउं जस ॾियां थो, मुबारकबाद ॾियां थो त पंहिंजे रहबर सां वफ़ा जो वचन वरजाइण लाइ हर साल जीअं हिन साल बि सन पहुता आहिनि। दोस्तो, अॼु असां हिते हिकु बसीरत रखंदड़ अॻवान, हिकु मुफ़क्किर ऐं जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैद जी ज़िंदगी ऐं विरसे खे इज़त ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। सिंध जी सुञाणप, हक़नि ऐं आज़ादी लाइ संदसि जदोजहद करोड़नि सिंधियुनि ऐं दुनिया जे इंसाफ़ लाइ विढ़ंदड़ माण्हुनि खे मुतासिर करे रही आहे। अचो त असां वक़्त जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण दौरान अमन, रोशन ख़्याली ऐं जुर्रत जे संदसि पैगाम खे यादि रखूं। सिंधवासियो, सिंध हिन वक़्तु निहायत ॾुखी सूरताल खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध खे
अनेक मसला पेश आहिनि जिन मां कुझु हिन रीति आहे। अॼु GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां साईं GM सैयद जी मज़ार ते काफ़िलनि जी सूरत में हिकु सन शहर में शानदार रैली कढी वई आहे, जंहिंजो उनवान सिंधु दरिया ते ठहंदड़ केनाल सिंधी क़ौम कंहिं बि सूरत में क़बूल नथी करे। असांजी रैली जो ॿियो उनवान सिंध में हथ वठी रियासत तरफ़ां मज़हबी इंतहा पसंदी खे फैलायो पियो वञे, जीअं सिंधी माण्हू पाण में ई विढ़नि ऐं जेके क़ौमी मसइलनि तां क़ौमी आज़ादी तां ध्यानु उन्हनि जो भटकियल हुजे। इन लाइ रियासत उन्हनि खे मज़हबी बुनियादनि ते पाण में विढ़ाए असल मसइलनि तां जेके ध्यानु हटाइणु चाहे थी। ॿियो मुतालबो असांजो सिंध में मज़हबी इंतहा पसंदी नामंज़ूर। टियों मुतालबो असांजो हर साल जीअं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आवाज़ GSN फ्रीडम मूवमेंट उथारींदी रही आहे, उहो मसइलो आहे सिंध ऐं बलोचिस्तान में क़ौमी कारकुन जेके वतन जी ॻाल्हि कनि था, जेके पंहिंजे धरती जी ॻाल्हि कनि था ऐं जेके वतन सां मोहबत कनि था, रियासत उन्हनि खे निशानो बनाए थी। भले उहो सियासी कमु कंदा हुजनि, उन्हनि खे रियासत खंभे गुम करे थी ऐं जेके सालनि जा साल उन्हनि खे गुम रखे थी ऐं जेके टार्चर सेलनि में उन्हनि खे अज़ियतूं ॾिए थी। टियों मुतालबो असांजो उहो आहे। दोस्तो, सभ खां पहिरीं अव्हां जे अॻियां सिंध जे उन अहम मसइले ते ॻाल्हाईंदुमि जेको सिंधी माण्हुनि जे सिंध जे जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। सिंधु दरिया जे निज़ाम ते केनाल ठाहिणु, ही पंजाब साम्राज, ही रियासत हथ वठी करे सिंधी माण्हू जेके अॻु में ई बुख ऐं बदाली जो शिकार आहिनि, उन्हनि खां उन्हनि जो दरिया खसण जो बि मंसूबो जोड़ियो आहे। मां पहिरीं न त ॻाल्हाईंदुमि सिंध जी जान, इन जो दरिया सिंध आहे। सिंधियुनि खां दरिया असांजी ज़मीन जी दिलि जी धड़कन रहियो आहे। असांजी मिट्टी इहे सिंध खे पाणीअ जे इन मुनसिफ़ाना हिसे खां महरूम कनि था, जंहिंजे करे खुश्की, लूण ऐं रेगिस्तान पैदा थिए थो। इहे मनसूबा सिंध जे हारियुनि, मज़दूरनि ऐं माहौलियाती निज़ाम जे ख़र्च ते सियासी ऐं मुआशी अशराफिया जी ख़िदमत लाइ ठाहिया पिया वञनि। जेके सोचनि था त इहे पंहिंजी लालच लाइ सिंधूअ जो इस्तेमालु करे सघनि था, असां चऊं था सिंध इन जी इजाज़त न ॾींदी। सिंधु सिंध जो आहे ऐं इन जो पाणी असांजो हक़ आहे। असां सिंधूअ ते कंहिं बि केनाल या मंसूबे जी ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदासीं जेको असांजी ज़मीन, माशियत ऐं मुस्तक़बिल खे ख़तरो ॾींदो। उन सां सियासी इनक़लाबी मज़ाहिमत कई वेंदी। दोस्तो सिंधवासियो, ॿियो अहम मसइलो जेको आहे सिंध में मज़हबी इंतहा पसंदी जो आहे। मां हिन ते तव्हां अॻियां ॻाल्हाईंदुमि। साईं GM सैयद सूफ़ी क़दरनि सां जुड़ियल सिंध लाइ जदोजहद कई, हिकु अहिड़ी सिंध जेका अमन, रवादारी ऐं बका खे फ़रोग़ ॾिए थी। मज़हबी इंतहा पसंदी जो उरूज सिंध खे ख़तरो आहे। असांजे सेक्युलर ऐं कसरती सुञाणप खे ख़तमु करण लाइ इंतहा पसंद नज़रिया रियासत तरफ़ां हथ वठी करे लागू कया पिया वञनि। असीं सिंध जा माण्हू मज़हबी इंतहा पसंदी खे इन जी हर शिकिल में रद्द करियूं था। इहो ज़ुल्म जो हिकु औज़ार आहे जेको असांखे विरहाइण, इख़्तिलाफ़ राय खे ख़ामोश करण ऐं असांजी सक़ाफ़त तबाह करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। सिंध हमेशह शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं ॿियनि सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी धरती रही आहे जिन असांखे इंसानियत सां सभ खां वधीक प्यार करणु सेखारियो आहे। असां इन्हनि क़दरनि खे बरक़रार रखंदासीं ऐं इन्हनि क़ुवतनि ख़िलाफ़
विढ़ंदा रहंदासीं जेके असांजी धरतीअ ते नफ़रत ऐं अदम बर्दाश्त खे मुसलत करणु चाहिनि था। दोस्तों ऐं साथियो, टियों मसइलो अॼु जी असांजी रैली जो जबरी गुमशुदगियुनि ऐं गैर अदालती क़तलनि ख़िलाफ़ु अॼु असांजी ही GSN फ्रीडम मूवमेंट जी रैली कढी वई आहे। सिंध, बलोचिस्तान, पख्तूनिस्तान ऐं ॿियनि मज़लूम क़ौमुनि जी तारीख़ जो हिकु ॿियो कारो बाब सियासी कारकुननि जी जारी जबरी गुमशुदगियूं ऐं अदालत खां ॿाहिरि क़तल सवें सिंधी ऐं हज़ारे बलोच ऐं पख्तून कारकुननि खे अगवा कयो वियो आहे, तशद्दुद कयो वियो आहे ऐं सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते उन्हनि खे क़तल पिणु कयो वञे थो। अॼु मां सख़्त तरीन मुमकिन लफ़्ज़नि में मुतालबो थो करियां त रियासत इन ज़ालिमाना अमलनि खे बंदि करे असां सभिनी गुम थियल माण्हुनि जी फौरी तौर ते आज़ादी जो मुतालबो करियूं था ऐं आलमे अक़वाम खे इन्हनि इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ऐं लताड़ ते नोटिस वठण जी अपील था कयूं। प्यारा साथियो, साईं GM सैद असांखे सेखारियो त सिंध जी आज़ादी इत्तेहाद ऐं असांजे मक़सद लाइ अहम ज़रूरी आहे। अॼु मां हर सिंधी खे इन्हनि नाइंसाफ़ियुनि जी मज़ाहिमत करण ऐं मुतहद थियण जो सॾु ॾियां थो। असांखे इन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद करणु घुरिजे ऐं असांजी सियासी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि ऐं क़तल ख़िलाफ़ु अचो त साईं GM सैद जे रूह खे ख़िराज अक़ीदत पेश करे हिकु आज़ाद, ख़ुशहाल ऐं पुरअमन सिंध लाइ गॾिजी कमु कयूं। हीअ असांजी ज़मीन, असांजी सुञाणप ऐं असांजी तक़दीर आहे। दुनिया जी का बि ताक़त इन खे असां खां खसे नथी सघे।